ज़ाहिर आहे आवाम जो इहो बि हिकिड़ो फीडबैक अचे थो त पीपल्स पार्टी वधीक कराची खे खणी करे फोकस्ड आहे ऐं हाणे तव्हां ही कुझु हेल्थ जे हवाले सां डिस्पेंसरीज़ जो जीअं मिसाल 392 डिस्पेंसरीज़ थी करे तव्हां ठाहिण वञो पिया ऐं कुझु तव्हां नगर पार्क में बि हेल्थ डिपार्टमेंट स्टार्ट कयूं आहिनि बट इन 392 में कराची जो रूरल क्लस्टर भी शामिल आहे। सही ठीकु आहे ओके पर ॼाणायो इहो वञे थो त यू आर मोर फोकस्ड इन कराची पीपल्स पार्टी वधीक तवजह जेकी ॾिए पई उहा शहरी इलाइक़नि ते उन्हनि जी वधीक आहे ऐं इन कंपेरिज़न ऑफ रूरल एरियाज़ ॻोठनि जे इलाइक़े में न का तरक़ी न तालीम जे मैदान में न हेल्थ जे मैदान में हू त अञा ताईं वीचारा धाई आहिनि गैस जी त ख़ैर उहो अनइमेजिनेबल ॻाल्हि थी वई उहा त परते जी ॻाल्हि थी वई वाई इज़ दैट सो अने अर्बन क्लस्टर्स ऑफ कोर्स मैं कराची जी तव्हां चयो त सिंध जो दार खिलाफ़ आहे फोकस हुजणु घुरिजे वी डू अप्रिशिएट दैट बट योर मोर फोकस छा छो त तव्हांजा पॉलिटिकल इंट्रस्ट हिते वधीक आहिनि न इट्स नॉट अ पॉलिटिकल इंट्रस्ट त ज़ाहिर हिकिड़ो तव्हांजो फेस आहे न पूरे पाकिस्तान जो फेस आहे फाइनेंशियल हब आहे एंड मेट्रोपोल जो दर्जो रखे थो मल्टी सेक्टोरियल जेको आहे हिते बिजनेसिस आहिनि माण्हू रहनि था मुख़्तलिफ़ पाकिस्तान त छा पूरी दुनिया जा मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा माण्हू इंटरनेशनल तव्हांजो इंटरनेशनल शहर आहे त यू शुड बी फोकसिंग मोर तव्हांजी पोर्ट सिटी आहे सभ खां वॾी इम्पोर्टेंट ॻाल्हि इहा सो हालत हितां जी बि एतिरी ख़ासि आइडियल कोन आहे पर हिते फोकस जी ॻाल्हि हले पई जी न हा पर आइडियल आई थिंक सो इहो क्वेश्चन त हमेशह रहणु खपे त आइडियल सूरत हाल कॾहिं हुजण बि न खपे देयर शुड बी कंहिं ज़माने में पीपल्स पार्टी असांखे वॾा ख्वाब ॾेखारिया त लंडन पेरिस वारा रोड रस्ता ठहंदा सो वी आर स्टिल वेटिंग त उहे ख्वाब तव्हां सां कॾहिं पूरा कयो पिया हा रोड ॾिसो असांजा जेके रूरल सोसाइटी में जेके सिंध गवर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी मिसाल तव्हां दरबारकर में जी ऐं पंहिंजे नाउ यू आर द पार्लियामेंट्री सेक्रेटरी ऑन लोकल ठीकु आहे त हाणे उते तव्हां रोड रस्तनि जी ॻाल्हि कंदो त उते किथे रोड रस्तनि जी ॻाल्हि कंदासीं थरपारकर जे रोड रस्तनि जी त उते त रोड किथे रस्ता रोड ठारायो नंगर पार्कर जो रोड तव्हां किथे उहो ठहियो आहे फुल आर यू श्योर हू सिर्फ़ कागज़नि जी हद ताईं त नो न आहे नो चूड़िया मंदिर जे तरफ़ बि जेको रोड वञे थो चूड़ीअ वारो रोड जेको आहे उहो हाणे तव्हां इहा मिसाल चूड़ीअ वारो रोड जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जी हद तक हुयो उहो हर साल अक़ीदतमंद उहे केतिरो धाम कंदा आहिनि वेंदे करे जी ॿुधो जी जेको राणपुर ताईं आहे उहो गवर्नमेंट ऑफ सिंध जी रिस्पॉन्सिबिलिटी हुयो उहो तयारु थी वियो फर्स्ट क्लास ते आहे A1 रोड आहे सही आहे पर उन खां अॻिते जेको आहे उहो फेडरल गवर्नमेंट रोड खयो उहो फेडरल गवर्नमेंट जी फंडिंग सां रोड ठहे थो हाणे उते जेको कॉन्ट्रेक्टर हो उहो रोड पाण माना असां बि हींअर बि असांजो हा नंगर पार्कर में जेको नंगर पार्कर ताईं एक्सेस आहे उहो गवर्नमेंट ऑफ सिंध जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहो हिकिड़ो बि न नंगर पार्कर खे हाणे 3 रोड लॻनि था फ्रॉम सलामकोट टू फ्रॉम वाया थरकोल जेको वञे थो इहो फर्स्ट रोड आहे ॿियो हिकिड़ो नओं रोड सलामकोट बाईपास खां थी नंगर पार्कर अचे पियो जेको दाने खे अची करे कनेक्ट थींदो ऐं टियों कोस्टल हाईवे आहे जेको बि हाणे रफली बाक़ी 32 किलोमीटर रहे थो वो भी अंडर कंस्ट्रक्शन है बाय एंड ऑफ दिस ईयर or maybe next year inshallah that will also be completed so then all these are connecting to नंगर पार्कर शहर के कनेक्ट पिया कनि अच्छा रोड रास्ता उते सही आहे कुझु जेको तव्हां 32 किलोमीटर्स वारी ॻाल्हि कई त उते उहो रहे पियो 32 किलोमीटर कोस्टल हाईवे जी ॻाल्हि कोस्टल हाईवे ओके जेको कोस्टल हाईवे अचे पियो माना डीपले खां क्रॉस थी अॻे असांजी इवन मुंहिंजे हल्के ताईं खे बि अंदरि क्रॉस करे आयो आहे सो नंगर पार्कर शहर खे अची कनेक्ट कंदो बाक़ी 30 या 32 किलोमीटर रहे थो उनजो बि मतिलबु कमु हले पियो ईअं न त हल्दी संबडी छाछरो वटां ॼाणायो वेंदो आहे न त उते रोड जी हालत तमामु ख़राब आहे छाछरे खां जेको असां इहो बि ॼाणायो वञे पियो त तव्हांखे छा डेवलपमेंट खां रोकियो वञे पियो छा न ईअं न हुयो त कंहिं ज़माने में ईअं हूंदो हो त जेके बॉर्डर एरियाज़ आहिनि उते तव्हांखे सर्टन डिपार्टमेंट्स खां NOCs वठणी पवंदियूं पर हाणे इट इज़ नॉट द केस हाणे असांजा रोड रस्ता जेके ठहनि पिया उहो ठहनि पिया ऐं मुंहिंजे हल्के में त इनफैक्ट बॉर्डर जो जेको रीजन हुयो उते फर्स्ट टाइम एवर असां रफली कोई 32-33 किलोमीटर जेके बॉर्डर जा एरियाज़ आहिनि उन्हनि सभिनी ताईं नया रोड डेवलप थी विया आहिनि लॻी ठही बि विया आहिनि ऑपरेशनल बि थी विया आहिनि बाक़ी 15-16-17 किलोमीटर रहनि था जेके इंशाल्लाह बाय हिन टेन्योर में उनखे कंप्लीट कंदासीं ऐं वी होप के साईं मुराद अली शाह साहिबु उनखे असांखे एतिरो फंडिंग ॾींदा त असां उनखे कंप्लीट कंदासीं पर ओवरऑल ऐं कनेक्टिविटी असांजी मुंहिंजे हल्के जी ॻाल्हि थो कयां त तक़रीबन 70-80% सां कनेक्टिविटी डेवलप करे छॾी आहे रोड इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां पर जंहिं शइ खे असांखे अञा वधीक फोकस करिणो आहे उहा आहे वाटर फैसिलिटीज़